सुखमनी साहब जो जिन ज्ञान के हृदय में धारण सां असांखे सदाई सुख प्राप्त थे। श्री राम धर्म रख्यति रख्यते। असांजो ज्ञान बाबा रख्यक आ, धन गुजराना। प्रभु को कृपा घुरो, इहा माया जो कमी भोला करणा, पर प्रभु कृपा करे पंहिंजी याद बख्शे, पंहिंजो ज्ञान याद कराए, न त कदम कदम ते माया भुलाइण वारी आ। बस कृपा घुरो जेकी ॿुधूं था। हेॾो टाइम जेको सीड़ाए आया आहियूं असां, सतगुरु कृपा कई आहे, श्रद्धा बख़्शी थई। रात खां वठी ओ पंहिंजे ॻोठ घर खां निकिते खां वठी श्री राम घर परिवार वहिंवार सभु छॾे करे पहुताऊं। इहा श्रद्धा वठी आई आहे, सिक वठी आई आहे। पर हाणे वचननि ते विश्वास कयूं, सम्झ सां बुद्धि सां उन वचननि खे ॿुधूं और उन ते विश्वास रखी असां फलीभूत थियूं, श्रद्धा खे सार्थक कयूं। हरे राम। साहिब पद में सुखमनी साहिब जी में फरमाइनि था, कबहू साध संगति हो पावे, कबहू साध संगति हो पावे, उस स्थान ते बहुर न आवे, उस स्थान ते बहुर न आवे, उस स्थान ते बहुर न आवे, बहुर न आवे, अंतर हो ज्ञान परगास, अंतर हो ज्ञान परगास, अंतर हो ज्ञान परगास, अंतर हो उस स्थान का नहीं विनाश, उस स्थान का नहीं विनाश, मन तन नाम रते करंग, मन तन मन तन नाम रते करंग, मन तन सदा बसहे पार ब्रह्म के संगे, सदा बसहे पार ब्रह्म के संगे, सदा बसहे पार ब्रह्म के संगे, ज्यों जल में जलवाए खटाना, ज्यों जल में जलवाए खटाना, त्यों ज्योति संग ज्योत समाना, ज्यों जल में जलवाए खटाना, ज्यों जल में त्यों ज्योति संग ज्योत समाना, त्यों ज्योति संग ज्योत समाना, मिट गए गवन पाए बिसराम, मिट गए गवन पाए विश्राम,
गए कवन पाए विश्राम, मिट गए पाए विश्राम पाए। ओ नानक प्रभु के सद कुर्बाना, ओ नानक प्रभु के सद कुर्बाना। बाबा नानक प्रभु के सद कुर्बाना, सद कुर्बाना, सद कुर्बाना। सुख मनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। बाबा भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, सुखमनी सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, सुखमनी बाबा सुखमनी। 11वीं अष्टपदी जो 8वां पद है। श्री राम कबहू साध संगत एव पावे। साधु संग जी महिमा सजी अष्टपदी साहबन फरमाई आ, और वरी केतरनि जाइन ते अलग अलग तुकन में साधु संग जी महिमा में वरी वरी भी वर्णन कयो आ। जेको भी सुधरियो आहे, जेको भी सुधरियो आहे संसार में, उहो साधु जे संग में ही सुधरियो आहे। श्री राम संता संग उधार सगला दुख लथा। सुधार साधु जे संग में। श्री राम एडो सुधार जो वड्डे में वड्डो जेको कष्ट आहे, जंहिंखे वेदन कष्ट गणियो आहे, वड्डे में वड्डो उनखे उहो कष्ट आहे जन्म ऐं मरण जो। प्रभु कृपा करेसि तॾहिं महसूस थींदुसि त हिकिड़े सोढ़ी जाइ मां, छोटी जाइ मां हेॾो शरीर कीअं थो निकिरे। उन महिल केतिरो कष्ट माता खे त ज़ाहिर थिए थो, पर उन खे केतिरो थिए थो। राम जॾहिं कृपा थिएसि इहा ॻाल्हि सम्झे, बसि पोइ छॾाइजी वेंदो संसार खां। और मरण जो शास्त्र लिखनि था 10,000 विछूं अलाए 60,000 विछुनि जो डंग लॻंदो आहे। ख़ुदा कंहिंखे हिकु न लॻायो हुजे। श्री राम बाक़ी लॻंदड़ ॾिठो त आहे त अॻिलो केतिरो तड़फे थो, इहो ॾिसण में आयो आहे। श्री राम पुराणी इहो भव वठे वचननि जो अख़बारनि ते त असांजो वॾो एतबार आहे, रोज़ ज़रूर ॾिसणी आहे, पर शास्त्र पुस्तक भॻवान दया करे जो ॾिसूं। अमेरिका कूड़ियुनि ॻाल्हियुनि ते असांजो वॾो विश्वास आहे। अंग्रेज़ हीअं चए थो इहो विश्वास आहे, पर सत शास्त्र गीता चए थी इन ते भॻवान असांखे दया करे छल, विश्वास जमाए। श्री राम साहिब हिते चवनि था कबहू साध संग ते हो पावे। कॾहिं भॻवान दया करे हुनखे साधु जो संग मिली वञे त वरी उस आस्थान ते बौर न आवे, वरी जूणियुनि में न ईंदो। जाथों थिड़ियो बस साधु जे संग में वियो, वरी बि कंहिं बि जूणी में न ईंदो। श्री राम उस आस्थान ते बौर न आवे, वरी उन मोटी आस्थान ते न ईंदो। श्री राम निकितो माना निकितो। बाबा साईं वियो पंहिंजो लक्ष्य प्राप्त करे। जंहिं संत जी चोॾस मल्हाई थी वञे, संत जी दृष्टि पइजी वई, साधु जे संग में अची वियो, रड़की पहुची वियो, 3 साल मथां पिता गुज़ारे वियो, परवाही कान्हे केरु गुज़ारे। श्री राम हा मिथिया मात पिता
इहे बि अजाया आहिनि। केतिरनि जायुनि ते माउ पीउ खे बि कूड़ो लिखियलु आहे, कबीर साहिब जन, नानक साहिब जन, केतिरनि जायुनि ते। इहे बि सभु मिथ्या आहिनि, इहे सभु झूठा आहिनि, इहे बि सभु दोखो कंदड़ आहिनि। श्री राम। जॾहिं वैराग अची थो वञे, बसि पूर्ण वैराग ईश्वर लाइ अची वञे, पोइ जेकॾहिं हिन खे मिथ्या कंदो, न घर खे छॾींदो, न त पोइ हज़ारे घरनि खे कीअं उधार कंदो। बाक़ी घर में आहे कायर थी भॼे थो, वैराग नथसि ऐं कुझु सहन नथो करे, बसि पोइ त कर्चो कर्म जो पालन करणो अथसि जेसिताईं घर में आहे। त पीउ तुंहिंजे लाइ हेॾो कयो आहे, तोखे नंढड़े खां हेॾो, और तूं छॾाई थो वञे। श्री राम। बाबे साईं खे नंढड़े खां वैराग लॻो, बसि शेवा में रहिया। पिछाड़ी में आस्थान चयो, अबा तो न हिन महिल ताईं कोई हटो हलायो, न ताराज़ी तोरे, न वण जो वापार कयो, न खेती बाड़ी कये। बसि हाणे त आस्थान ठाहे करे हिते नाम जपे वेठो, आए वेही वेठो शेवा कर। बसि श्री राम। इहो ई गृहस्थी जो धर्म आहे। आयो सवाली न खाली वञे, भॻवान जो सिमरण थिए पियो। बसि अॼु हे उन जो प्रताप सभु हली रहियो आहे। चोॾस वारे जो कबहू साध संगत हो पावे। हरिद्वार में जोशी मिलियो भारद्वाज, असां वटि CID इंस्पेक्टर 1984 में रहियो, अची 12 महीना। श्री राम। उनजो कंहिं जोशी सां वास्तो हुयो। मोहन हरीश असांजी अलाए छो ख़्यालु पियसि तो गायत्री परिवार मां हेॾे ज्योतिष कढायो। अड़े मां त बाबा वास्तो ई न रखंदो आहियां, तूं छा लाइ कढायो आहे, छो ख़्याल में आयसि। वरी हिकिड़े भेरे हरिद्वार वञणु थियो त ईअं ज्योतिषी सां मिलाए विधे। राम। मां सां सालो गॾु हुयो। 83 में असां वटि रहियो। इहा ॻाल्हि पोइ सालनि जी आहे जेका मां ज्योतिषी ॿुधायां थो। श्री राम। त ठक में ॾिसंदे जोशी चएसि थो, तव्हां 4 भाउर आहियो ऐं तुंहिंजो ॿियो नंबर भाउ गुज़ारे वियो। असांजे साले खे ॿिए नंबर खे दुकान ते गोली हणी वियो। झटको अची वियो। अड़े नए सिरे हिन खे कीअं चई, तव्हां 4 भाउर हो, तुंहिंजो ॿियो भाउ कोई तांत्रिक कोन हो। अंदर जे सॼो भित भरी पई, राष्ट्रपतिनि जे सर्टिफिकेटनि जी, हिननि जी। ज्योतिषकरी खे ॾिसे थो, चए थो तव्हांजो पिता मुक्त थियल आहे। मथां जे वरी जे असांजो ॾिठई। राम। तुंहिंजो तव्हांजो बि उन खे चए थो भारद्वाज खे, हिन जो बि आख़िरी जनम आहे, मुक्त आहे पिछाड़ी। हिते मूंखे लॻो त मां पंहिंजे सतगुरनि देवनि लाइ बि त पुछां, पर उन वटि टिपणो 50 वरे जो पियो हो, 100 वरे जो न होसि। श्री राम। मां जो साईं कंवरराम लाइ ॿुधाए और सचे साईं लाइ ॿुधाए। श्री राम। कबहू साध संगत जो पावे, उस स्थान ते बौर न आवे। अंतर होए ज्ञान प्रकाश, हृदय में ज्ञान जो प्रकाश थी वञे उन आत्मा जो, उन ज्ञान जो। उस स्थान का नहीं विनाश। उहा स्टेज अहिड़ी आहे जंहिंजो विनाश न थियणो आहे। शरीर नाश थी वेंदो, उहा स्टेज नाश न थींदी। श्री राम। हर वक़्तु असांखे संत सम्झाइनि था, आबा घणे शोक में न पओ, न घणो ख़ुशि थियो, न शोक में पओ। असां आत्म स्वरूप आहियूं। आत्मा सदाई आहे। हे शरीर न अॻ में हुयो न पोइ रहंदो। आत्मा सदाई स्थिर आहे, उहा सदाई आहे। हिन चोले जो एॾो शोक न कयो। हे सॼो परमात्मा देव कई अनेक अनेक नालनि सां, पंहिंजे चोलनि सां पंहिंजी प्रक्रिया करे रहियो आहे। श्री राम। हे जीव मां मुंहिंजो करे फाथो पियो आहे, न हिन सां साण कुझु आयो, न साण खणी वञणो आहे। छड़ी रोलिंग करे थो पियो। खाइणो 2 फुल्का अथसि, हंगी मुटी ईअं ई पूरो थी वेंदो। श्री राम। छा खणणो अथसि? आत्मक रूप पाण खे सम्झे मां आत्मा आहियां। बसि कंहिं महिल प्रभु चाहे पंहिंजी संभाले, आत्मा आत्मा में लीन थी। आत्मा सदाई अजर अमर आहे। श्री राम। हे चोलो हुजे न हुजे, छा फ़र्क़ु पवंदो आहे? अटकियो पियो आहे। उहो ज्ञान अची वञे आत्मा जो, तो उस स्थान का नहीं विनाश। पोइ मन तन नाम रते क रंग, सदाई मन में तन में नाम जे रंग में, सदाई प्रेम में, सदाई उन भाव में भिनो रहंदो। सदाई भाव में भिनो रहंदो। मन तन राम रते क रंग, सदा बसहे पार ब्रह्म के। बसि उहो पार ब्रह्म जेको आहे उहो नाम जे रूप में नामी असांजे हथ में आहे। श्री राम।
कीअं हथ में आ जो संत उदाहरण ॾींदा आहिनि, भाई पुट खे जो सॾु कर श्री राम, त उन सॾ ते सॼो हलियो ईंदो या छड़ियूं जी बाह ईंदी, अखि ईंदी या जंघ ईंदी। जीअं तुंहिंजे छड़े सॾ करण सां हुनजी पूरी जी पूरी बाडी हली ईंदी, तीअं परमात्मा देव अनंत ब्रह्मांडनि जो मालिक जेको आहे छड़े नाले खणण सां, अड़े सॼे नाले बि न खणण सां, छड़ी गांगट राह कई आहे, हाथी राह कई आहे, भॻवान गढ़ ते चढ़ी करे हुनजी रक्षा कई आहे। श्री राम। पर माॻ में चयो ख़ुदा जी दया थिए, असांखे विश्वास ॼमे, इहे कथाऊं त हज़ारे ॿुधियूंसीं, प्रभु कृपा करे इहा भावना असां कयूं न त असांखे मिले। त सदाईं पार ब्रह्म गॾु आहे नाम जे रूप में, बसि शासन में नाम हले पियो, तुंहिंजो जीवन सफल आहे। दम ते कदम रखी हल पियो, आशिक चढ़िया अछ ते। हे शरीर पंहिंजे टाइम सां जेकी थियणो आहे थींदो, उहो निश्चित थियल आहे, तोखे परवाह करण जी ज़रूरत ई कान्हे, तूं अजर अमर आहे। सदा बसे पार ब्रह्म के संग, ज्यों जल मह जल आए खटाना, जीअं जल जल में समाए जींदो, तीअं ज्योति संग ज्योत समाना। और मिट गए गवन, इहो फेरो ख़त्म, मिट गए गवन पाए विश्राम। जिन हाणे आत्मा में विश्राम न पातो आहे, मरी छा पाईंदा। हाणे पाए वठो, पाए वठो आत्मा जो ज्ञान गुरनि संतन खां वठी करके विश्राम पायूं असां, परम विश्राम, परम शांति। उनजी सॼी प्रक्रिया संतनि जे ॿियनि जे लाइ थिए थी, उन्हनि खे छा पियो आहे। हे भोला थोरी ॿुधी वारा जीव जंहिंजो उमिरि बि गुज़री वञे असां सां गॾु रहंदे, असांजूं कावड़ियूं हे जंहिंमहिल ॾिसंदा आहिनि, अड़े मुंहिंजे पंहिंजे ईअं स्वार्थ मन में जंहिंमहिल न अचे मुंहिंजो ख़ुदा खे वेनती आहे, उन महिल मुंहिंजो शरीर ख़तमु करे छॾिजांइ, हिन शरीर खे रहण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजी जेका बि हूंदी आहे उहा परसार्थ लाइ हूंदी आहे। मुंहिंजो जेको कार्य आहे, जंहिं बि शेवा जे करण जो, मुंहिंजे अॻियां इष्टांग शेवादारी हुजे, उनजो कार्य थिए, उनखे ख़ुशि थिए। बाक़ी तूं मूंखे गारियूं गॾी ॾिस, मूंखे धक हणी ॾिसजे, तोखे जवाब मिली वञे, तोखे प्रैक्टिकल करणो आहे त संग मां सुधरो कुझु, हिकिड़ी घड़ी दया थी वञो त सुधरी वञो। हे अंदरों निकिरी करके शरीर ॿाहिरि आयो आहे, हिनखे हाणे समाधि आहे, ध्यानु कोन लाइणी न बाबा, जे विश्वास हुजेव त। हे वेराग जी चोलो निकितल आहे, कई मसाणनि में वेही करके सभु निकिरी आयो। श्री राम। जेका मुंहिंजी युक्ति हूंदी आहे, सभु प्रकार जो कोई बि कार्य शेवा जो उहो तुर्त थिए, उनखे देरि न पए। श्री राम। गुरमुख खे हमेशह बसि घटि खाए, ॿोले घटि बसि कमु करे, तुर्त कमु करके। मिट गए गवन पाए विश्राम, नानक प्रभु के सद कुर्बान। अहिड़े प्रभु तो सदाईं कुर्बान वञो, जंहिं प्रभु जो ज्ञान असांखे साधु जे संग मां मिले, जंहिंखे हृदय में धारण सां असांखे परम विश्राम बि थिए, लोक बि सवलो थिए, परलोक बि सवलो थिए। एतिरनि अखनि सां मां आशीर्वाद वठां थो। धन भागी आयो प्यारे मोहनलाल जे सिंध खां यात्रा करे सजन सतगुरनि जूं दरगाहनि ते घुमी आयो आहे, मथो टेके आयो आहे। ओहो साहिब त चवनि था श्री राम, उहो संतनि जे दरनि ते जेके वञनि था, हुनजे चरणनि जी मां धूड़ थियां छल। श्री राम। ॿार जेको उन्हनि मंडल ठाहिया आहिनि, केतिरनि ॾींहंनि खां पंहिंजी मीटिंगूं कंदे प्रोग्राम ठाहे रहिया हुया, अॼु हुनजो रूप साम्हूं आयो, जंहिं प्यार में कई विषय विकार छॾिया आहिनि, उन ॿारनि खे धन्यवाद हुजे। श्री राम। सॼी संगत मिली करके ये सॼो जेको आयोजन थियो वियो आहे, ईश्वर इन्ही जो फल त ॾींदो ई ॾींदो, कयो कंहिंजो अजायो न थींदो आहे। पर मां फल उहो चवां थो, शल प्रभु सां प्यार असांजो जुड़े, शल नाम सां प्यार जुड़े, शल असांखे सुमत मिले। बसि इन सभिनी शयुनि जो फल असांखे इहो मिले, जहाँ सुमत तव्हां संपत नाना, जंहिं सुमत घुरी उन ते हलियो, उनखे संपत पाणे ठहंदी। संपत घुरण जी ज़रूरत कान्हे, घुरण सां मिली वञे हा त दुनिया में कोई ग़रीब न हुजे हा। त भुल न खाऊं, हर वक़्तु संतनि मां सुमत सिखी वञो, उहा सुमत जो बीज बोयो, बीज बोईंदासीं त फल असांखे मिलंदो ई मिलंदो। श्री राम। सुठी मत धारणा कयूं जेका संतनि मां ई मिलंदी। हरे राम राम राम। मुंहिंजा प्यारा सदाईं ख़ुशि हुजो, बसि आशीर्वाद कजो। श्री राम जय राम।